मली जे इलाइक़े रेली ॻोठ जे दबलापाड़े जे रहवासी 10 महाणा जिन में हुसैन वल्द मोहम्मद अच्छो मलकाणी, सिद्दीक वल्द मोहम्मद मलकाणी, हारून वल्द हुसैन मूसाणी, अज़ीज़ वल्द हुसैन मलकाणी, सुधीर वल्द बखर मलकाणी, अमीर हमज़ो वल्द अब्दुल्ला दबलो, हारून वल्द अब्दुर्रहमान, जमा वल्द मोहम्मद जत उस्मान वल्द हाजी इब्राहिम जत उस्मान वल्द अली मोहम्मद जत 1999 वारे तूफ़ान में भारतीय इख़्तियारनि हथां गिरफ़्तार थी जेलनि हवाले थिया हुआ, जिन खे 27 साल गुज़री विया आहिनि ऐं कैदी मोहाणनि मां रुॻो 3 मोहाणा सुधीर, अमीर ऐं हमज़ा हारून जा वालिदैन ज़िंदा आहिनि, जत 7 मोहाणनि जा माउ पीउ ऐं औलाद जे ॾुख में फ़ौत थी विया आहिनि। संदसि ज़िंदा ऐं क़ैद हुजण जी तस्दीक़ ताज़ो भारतीय जेलनि मां आज़ादी माणे पाकिस्तानी पुत्र रफ़ीक बंगाली कई आहे, जंहिं बादि वाटसन में वधीक बेक़रारी ऐं बेचैनी पखिजी वई आहे। इन सिलसिले में वाटसन तरफ़ां दायूं ॾियण ऐं मदद करण जी अपील बावजूदि कंहिं बि समाजी सियासी हुकूमत चूंडियल नुमाइंदनि वाहिर न कई आहे। वाटसन माई भागी जत नवाज़ दबलो ऐं आबिदा दबलो दावा कई आहे त ख़तनि ऐं मुख़्तलिफ़ ज़रियनि वसीले ॼाण पई आहे त क़ैदियुनि जी सज़ा पूरी ऐं ज़मानत बि थी चुकी आहे, पर खेनि छॾाइण लाइ केर बि अॻिते न आयो आहे। इन सिलसिले में जॾहिं अवामी प्रेस क्लब मली जे सहाफ़ियुनि जी टीम दबलापाड़े में क़ैद मोहाणनि जे घरनि में पहुची वाटसन सां मुलाक़ात कई त तफ़सील वरिता त पोढ़ी औरत माई भागी जत ॾुखारी अंदाज़ में चयो त असांजूं केतिरियूं ई ईदूं पंहिंजे प्यारनि जे आज़ादु न थियण सबबि आशूरो बणिजी गुज़रियूं आहिनि। असांजे प्यारनि खे हिन क़ुर्बानी वारी ईद ते आज़ादु कराए असांखे बि ईद करण जो मौक़ो ॾिनो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।